अस्सलाम वालेकुम दोस्तों। हक़ मौजूद रात खां वठी मैट्रिक जी मैथ हल कयमि पे ऐं जीअं त JST ऐं PST जी एडवर्टाइज़मेंट थी वई आहे उन करे काफ़ी दोस्तनि खे बि इन शइ जी ज़रूरत पवंदी त मां चयो छो न जेके मां एक्सरसाइज़ हल कयूं आहिनि उहे यूट्यूब ते वग़ैरह ते रखी छॾिया त जीअं ॿिया दोस्त बि इन मां लाभ हासिलु करे सघनि। त शुरूआति कई आहे मूं पहिरें चैप्टर खां वठी फस्ट यूनिट आहे जेको पाण वटि सेट्स आहिनि उन में ऑपरेशन्स कहिड़ा कहिड़ा थियनि था उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि कहिड़ियूं शयूं अचणु खपनि या डिस्कस करणु खपनि। उन में ऑपरेशन्स खे ॾिसूं था त पहिरियां यूनियन थिए थी टू सेट्स जी, पोइ इंटरसेक्शन थिए थी ॿिनि सेटनि जी, डिफरेंस थिए थो टू सेट्स जे अंदरि या सिमेटिक डिफरेंस थिए थो ऐं कॉम्प्लीमेंट थिए थी। पहिरियां ॾिसूं था त यूनियन छा आहे। यूनियन चऊं था उहा शइ आहे जॾहिं ॿ सेट्स पाण में मिलनि ऐं कंहिं तरतीब सां मिलनि। मिसाल यूनियन खे ज़ाहिर कयूं था हीअं यू सां, ॿेड़ो ठहियलु आहे उन यू सां ज़ाहिर था कयूं। ॿ सेट्स पाण खणूं था ऐं ज़ाहिरिया मेलाप तॾहिं थींदो, यूनियन तॾहिं थींदी जॾहिं पाण वटि हिक खां वधीक सेट्स हूंदा। जेकॾहिं अकेलो सेट हूंदो त उनजो मेलाप थींदो ई कोन, ज़ाहिरिया अकेलो ई हूंदो त उहो कंहिंसां मिले। यूनियन चऊं था मेलाप आहे ॿिनि सेट्स जे अंदरि। हिकिड़ो आहे ए सेट पाण वटि 1 3 5 ऐं 7, ॿियो बी सेट आहे पाण वटि इवन नंबर्स जो 2 4 6 ऐं 8। थोरी नोट करण जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त ए जा एलिमेंट ऐं बी जा मेंबर, ए जा मेंबर बी जा मेंबर ॿई हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। ए जा मेंबर आहिनि ऑड नंबर्स 21 अदद या बी जा मेंबर्स आहिनि ॿधी अदद। हाणे जॾहिं ॿिन्ही जो पाण में मेलाप थींदो त पाण वटि हिकिड़ा कुदरती सेटनि जो कुदरती सेट ठही पवंदो। मां जे चवण जो मतिलबु इहो त जॾहिं ए ऐं बी पाण में मिलंदा त हिकिड़ो नओं सेट ठही पवंदो जंहिंखे था चऊं ए यूनियन बी, ऐं उहा मालूम थींदी आहे हीअं ए यूनियन बी लिखी पहिरियां ए जा मेंबर 1 3 5 7 यूनियन बी जा मेंबर 2 4 6 ऐं 8। हीअ आहिनि पाण वटि ए बी जा मेंबर। हाणे हिननि ॿिन्ही खे पाण में मिलाइणो आहे। मिलाइबा उहे जेके ॿिन्ही में मेंबर्स मौजूदु आहिनि उहे हिक ॿिए सां अची मिलंदा। जीअं हिते 1 आहे हिते 2 आहे, हाणे 2 अची हिन 1 सां मिलंदो थींदो 1 2, हिते 3 आहे हिते 4 आहे 3 ऐं 4, ईअं अहिड़ी तरतीब सां 5 6 7 ऐं 8। हाणे ॾिसो पाण जॾहिं ए सेट खयों त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 21 अदद आहे, जॾहिं बी सेट खयोंसीं त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 32 अदद आहे। पर जॾहिं उन्हनि ॿिन्ही जो मेलाप थियो यानी यूनियन थी त उन में पाण वटि ए ऐं बी जा ॿई मेंबर गॾिजी विया ऐं उन गॾियल सेट खे चवंदा आहियूं यूनियन ऑफ टू सेट्स। हाणे हीअ त कढीसीं पाण ए यूनियन बी। जेकॾहिं पाण कढूं बी यूनियन ए त चऊं था यूनियन में पहिरियां मेंबर उहो लिखिबो जंहिंसां ॿिए एलिमेंट जी यूनियन थी थिए, मेलाप थो थिए। मिसाल हिन में कयोसीं बी जी यूनियन थिए पई, बी जो मेलाप थिए पियो ए सां, त पहिरियां लिखियासीं ए जा मेंबर। जेकॾहिं चऊं था हाणे ए जो मेलाप करिणो आहे बी सां त बी जा मेंबर लिखूं पहिरियां। बी जा मेंबर आहिनि 2 4 6 ऐं 8। यूनियन ए जा मेंबर्स आहिनि 1 3 5 ऐं 7। हाणे चऊं था ए बी यूनियन ए जेकॾहिं पाण में मिलनि साॻी तरतीब सां, जंहिं महिल ए ऐं बी मिलिया हा, छो त ॿिन्ही जा एलिमेंट्स त साॻा आहिनि न, मेंबर जेकॾहिं ॿई साॻा हूंदा त तरतीब बि या जेको ए यूनियन बी या बी यूनियन ए ईंदा उहे ॿई सेट साॻा हूंदा, हिकु जहिड़ा हूंदा। मिसाल हाणे बी वटि असां बी सेट में असां वटि आहे 2 ऐं ए सेट में आहे 1, ॿई मिले 1 2 3 4 5 6 ऐं 7, आख़िरी आहे 8। दैट इज़ ए यूनियन बी ऐं बी यूनियन ए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाण यूनियन ऑफ टू सेट्स करे चुका हुआसीं। हींअर कयूं था इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स। ऑपरेशन में असां वटि ॿियो स्टेप आहे इंटरसेक्शन। 2 सेट्स आहिनि पाण वटि। हिकिड़ो ए सेट आहे जंहिंमें मेंबर्स आहिनि 1 2 3 5। बी सेट आहे, बी जा मेंबर आहिनि 2 3 5 6। चवंदा त इंटरसेक्शन उहा थींदी आहे जॾहिं 2 सेट्स पाण में मिलनि त उन्हनि ॿिन्ही में जेकॾहिं के बि एलिमेंट्स हिकु जहिड़ा हूंदा, कॉमन हूंदा या सिमिलर हूंदा त उहे लिखंदासीं ऐं चवंदासीं त हाणे इहा थी ए इंटरसेक्शन बी। यूनियन में उन जो उबतड़ कयो होसीं त जॾहिं बि
ॿ सेट पाण वटि आहिनि ऐं उहे ॿई पाण में मेलाप कनि अहिड़ी तरतीब सां जो ॿिन्ही जा मेंबर रिज़ल्टेंट जेको असां वटि सेट ठाहे मेलाप वारो सेट ठाहे उन में ॿई मेंबर मौजूदु हुजनि ॿिन्ही सेटनि जा। इंटरसेक्शन में चऊं था त इंटरसेक्शन ज़ाहिर थिए थी हीअं उबती एन सां या उबतो बेड़ो ए इंटरसेक्शन बी मालूम था कयूं पहिरियां उन जा मेंबर लिखबा जंहिंसां मेलाप थिए थो या जंहिंसां इंटरसेक्शन थिए थी या काट थिए थी। पहिरियों सेट आहे पाण वटि ए जा मेंबर आहिनि 1 2 3 ऐं 5। इंटरसेक्शन करणी आहे बी सां पोइ लिखोसि बी जा मेंबर आहिनि 2 3 5 ऐं 6। चऊं था त जेकॾहिं इंटरसेक्शन करणी आहे त इंटरसेक्शन तॾहिं थींदी जॾहिं ए जा मेंबर बी में मौजूदु हुजनि या बी जा मेंबर ए में मौजूदु हुजनि। यानी आम सिधी ॻाल्हि इहा कजे त ॿिन्ही सेटनि में जेके बि सिमिलरिटीज़ आहिनि हिकु जहिड़ायूं आहिनि या हिकु जहिड़ा एलिमेंट्स आहिनि उहे पाण चवंदा आहियूं त हीअ हिन जा इंटरसेक्शन आहिनि। मिसाल हीअ तव्हां लिखो न पाण हिन जी जेकर इंटरसेक्शन कढंदासीं त हिन में ही 2 हिन में बि 2 आहे हिन में 3 हिन में बि 3 हिन में 5 हिन में बि 5। हाणे चवंदा जेकॾहिं इंटरसेक्शन था कढूं त उहे एलिमेंट्स लिखंदासीं जेके ॿिन्ही सेट्स में ए सेट ऐं बी सेट में हिकु जहिड़ा आहिनि ऐं हिकु जहिड़ा असांखे ख़बर आहे त इहे ई 3 एलिमेंट्स आहिनि। इहो आहे पंहिंजो ए इंटरसेक्शन बी। उनजे बरक्स जेकॾहिं पाण कढूं था बी इंटरसेक्शन ए हालांकि एलिमेंट्स पाण वटि साॻा ई आहिनि जवाब बे साॻियो अचणु खपे पर कढी था ॾिसूं त जेकॾहिं बी इंटरसेक्शन ए करणी आहे त पहिरियां एलिमेंट लिखंदासीं बी जा एलिमेंट्स आहिनि 2 3 5 ऐं 6। इंटरसेक्शन पोइ ए जा एलिमेंट आहिनि 1 2 3 ऐं 5। हाणे ॾिसो बी ऐं ए जा मेंबर्स त लिखियासीं ऐं इंटरसेक्शन करणी आहे त उहे एलिमेंट्स कढंदासीं जेके हिकु जहिड़ा हुजनि। हिन में 2 हिन में 2 हिन में 3 हिन में 3 हिन में 5 हिन में 5। हाणे चवंदा त 2 3 ऐं 5 2 3 ऐं 5 ॿिन्ही सेट्स में ए सेट हुजे या बी सेट हुजे ॿिन्ही में हिकु जहिड़ा आहिनि। जेकॾहिं हिकु जहिड़ा आहिनि त पोइ चवंदासीं इंटरसेक्शन वुड बी 2 3 ऐं 5। अस्सलाम वालेकुम। पाण यूनियन ऐं इंटरसेक्शन करे चुका हुआसीं। अचूं था डिफरेंस ऑफ टू सेट्स ते। चऊं था त ऑपरेशन्स जेके थियनि था सेट्स जा उहे तॾहिं ई थियनि था जॾहिं पाण वटि हिक खां वधीक सेट्स आहिनि। यूनियन बि तॾहिं थींदी जॾहिं पाण वटि ॿ सेट हुजनि ए ऐं बी हूंदा तॾहिं मेलाप थींदो। इंटरसेक्शन बि तॾहिं थींदी जॾहिं ए ऐं बी पाण वटि ॿ सेट्स हूंदा या ॿिनि खां वधीक हुजनि। मेलाप में बि ईअं ई थो थिए। चवंदा त डिफरेंस बि तॾहिं ई निकिरंदो जॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक सेट हुजनि ऐं ॿई मुख़्तलिफ़ हुजनि। डिफरेंस तॾहिं ई थिए जॾहिं मुख़्तलिफ़ हुजनि न जेकॾहिं साॻा हूंदा त हुन में चवंदा डिफरेंस को बि कोन्हे। हाणे चवंदा त डिफरेंस जेको ज़ाहिर थो थिए उहो थो थिए हीअं ए डिफरेंस बी या बी डिफरेंस ए। चवंदा ॿ सेट्स आहिनि ए सेट आहे 1 2 3 4 ऐं 5। बी सेट आहे 3 5 6 9 ऐं 11। चवंदा ए ऐं बी ॿ सेट्स आहिनि पाण खे ॿिनि सेट्स जो डिफरेंस करिणो आहे। जेकॾहिं पाण डिफरेंस कढूं था ए डिफरेंस बी त पोइ अहिड़ा मेंबर्स कढंदासीं जेके बी वारा ए में मौजूदु हुजनि। जेकॾहिं ए में मौजूदु आहिनि त उहे कट कंदासीं। जेकॾहिं हिन में कुझु बचनि था करे था ॾिसूं ख़बर पए। ॿिनि जा मेंबर मां हिते लिखां थो। पहिरियां ए जा मेंबर लिखोसि 1 2 3 4 ऐं 5। बी जी माइनस थींदी। बी जा सेट्स आहिनि 3 बी जा मेंबर्स आहिनि 3 5 6 9 ऐं 11। हाणे चऊं था त हीअ 3 ऐं हीअ 3 हिन में मौजूदु आहे। हीअ 5 हिन में मौजूदु आहे। हाणे हीअ ॿ एलिमेंट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाण में हिकु जहिड़ा आहिनि त इहे कंदासीं माइनस। बाक़ी जेके हिन में सेट्स में बचंदा उहे लिखंदासीं। ॾिसो ए माइनस बी डिफरेंस थींदो। डिफरेंस उहो हिन में जेकॾहिं बचनि था त उहे कम जा कोन्हनि। ए मां बी जेकॾहिं तव्हांखे माइनस करणी आहे या डिफरेंस ए मां बी जो कढणो आहे त पोइ चवंदासीं त बी खे छॾियो। जेके ए में मेंबर्स बचंदा उहे लिखंदासीं जीअं 1 2 ऐं 4। हीअ ए माइनस बी डिफरेंस। पर जेकॾहिं न डिफरेंस पाण कढूं बी माइनस ए बी जो डिफरेंस ए में पोइ चवंदासीं बी जा मेंबर्स रखो पहिरियां 3 5 6 9 ऐं 11। डिफरेंस ए जा सेट जा मेंबर आहिनि 1
2 3 4 ऐं 5। हाणे चवंदा जेकॾहिं तव्हांखे बी ए जो डिफरेंस कढणो आहे बी मां, त पहिरियां त कढो सिमिलर कहिड़ा आहिनि, हीअ ॿई साॻी सिमिलर आहिनि 3 ऐं 5। पोइ चवंदा जेकॾहिं ए वारा बी मां था कढो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लिखबा बी वारा मेंबर्स, जेको पहिरियां सेट जंहिं मां तव्हां डिफरेंस कढियो आहे। जेकॾहिं हिन में बचनि था त उहे कम जा कोन्हनि, जेकॾहिं हीअ सिमिलर आहिनि इहे कटे बाक़ी जेके बचनि न उहे आहिनि डिफरेंस 6 9 11। दोस्तों चौथे नंबर ते पाण वटि आहे सिमेट्रिक डिफरेंस, जंहिंमें पहिरियां यूनियन कईसीं, इंटरसेक्शन कईसीं ऐं डिफरेंस टू सेट्स जो डिफरेंस कढियोसीं। हाणे आहे सिमेट्रिक डिफरेंस। त सिमेट्रिक डिफरेंस उहो आहे डिनोट थींदो आहे हीअं डेल्टा सां। ऐं डेल्टा या असां शुरू खां पढ़ी आहे त डेल्टा डिफरेंस खे ज़ाहिर कंदी आहे, ॿिनि सेट्स जो जेको डिफरेंस हूंदो हुनखे चवंदा आहियूं डेल्टा। चवंदा त डेल्टा जॾहिं कढबी, डेल्टा थींदी ए डेल्टा बी, यानी डिफरेंस कढिबो ए ऐं बी जो, त उहे एलिमेंट सिर्फ़ु लिखबा जेके ए में मौजूदु हुजनि ऐं बी में मौजूदु हुजनि, पर हिकु जहिड़ा ई ॿिन्ही में न हुजे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं चऊं था ए सेट आहे पाण वटि 1 2 3 4 ऐं 6, बी सेट आहे 1 3 5 ऐं 7। हाणे हिन में पाण खे ए जो ए सिमेट्रिक डिफरेंस मालूम करणो आहे, ए डेल्टा बी। ए डेल्टा बी थींदी, ए डेल्टा बी थींदी, पहिरियां मेंबर्स लिखो ए जा 1 2 3 4 ऐं 6, डेल्टा बी जा मेंबर्स लिखो 1 3 5 ऐं 7। हाणे ॾिसो हिन जा मेंबर्स आहिनि 1 2 3 4 ऐं 6, हिन जा बी सेट जा मेंबर आहिनि 1 3 5 ऐं 7। हाणे जेकॾहिं डिफरेंस था कढूं पाण ए डेल्टा बी, सिमेट्रिक डिफरेंस थींदो उहे एलिमेंट्स लिखबा जेके हिन में आहिनि पर हिन में मौजूदु कोन्हनि, ऐं जेके एलिमेंट हिन में आहिनि ऐं हिन में मौजूदु कोन्हनि। यानी ईअं चवां त जेके हिकु जहिड़ा आहिनि उहे त पहिरियां कटियोसि, हीअ हिकु जहिड़ा आहिनि ॿई, हीअ बि हिकु जहिड़ा आहिनि, हीअ बि वियो बसि। हिन में 4 आहे, हिन में 4 कोन्हे, हिन में 5 आहे, हिन में कोन्हे, हिन में 6 आहे, हिन में कोन्हे, हिन में 7 आहे, हिन में 7 कोन्हे। चवंदा त जेके एलिमेंट्स ॿिन्ही में मुख़्तलिफ़ आहिनि, पोइ ए में हुजनि या बी में हुजनि, ॿई लिखंदासीं, पोइ चवंदासीं दैट इज़ सिमेट्रिक डिफरेंस। हिन में 2 बचो, 4 हेॾो 5 बचो, या ईअं लाॻीता हिन जा था लिखोसि, पोइ लाॻीता हुन जा था लिखोसि, दैट इज़। हाणे चयोसीं त ए डिफरेंस बी जेको कढियोसीं उन में ईअं थींदो त जेके ए ऐं बी जा मेंबर्स आहिनि उहे पहिरियां हिकु जहिड़ा ख़तमु कयोसि, बाक़ी जेके डिफरेंट बचनि, मुख़्तलिफ़ जेकॾहिं एलिमेंट्स ॿिन्ही में बचनि था त ॿिन्ही जा कराए रखोसि, उहो सिमेट्रिक डिफरेंस आहे। जेकॾहिं कढूं था बी डिफरेंस ए ते, पहिरियां बी जा मेंबर्स लिखोसि, बी आहे 1 3 5 ऐं 7, डिफरेंस ए जा मेंबर्स आहिनि 1 2 3 4 ऐं 6। हाणे ॾिसो 1 हिन में मौजूदु आहे, हिन में मौजूदु आहे, 3 हिन में मौजूदु आहे, 3 हिन में मौजूदु आहे। हाणे चवंदा त जेके बचनि था दैट इज़ डिफरेंस बी, डिफरेंस ए इज़ 5 7 ऐं 2 4 6। हाणे ॾिसो तरतीब जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसजे त थोरो हेठां ई मथां ई आहे, हिनखे बहितर आहे त तरतीब सां रखोसि, जेकॾहिं न त बि ॻाल्हि साॻी आहे। 2 4 5 6 ऐं 7 इहो आहे ए ऐं बी ऐं ए जे विच में सिमेट्रिक डिफरेंस। ओके, पाण यूनियन करे चुकासीं, ऑपरेशंस शुरू कया जंहिंमें यूनियन थी वई, इंटरसेक्शन थी वई, डिफरेंस कढियोसीं, सिमेट्रिक डिफरेंस कढियोसीं, ऐं आख़िरी पाण वटि बचे थो कम्प्लीमेंट ऑफ अ सेट। चवंदा कम्प्लीमेंट उहा शइ आहे जंहिंखे ज़ाहिर कबो आहे ए जो कम्प्लीमेंट सी सां, या वरी चऊं त ए जे मथां इंग्लिश में चवंदा आहियूं एपस्ट्रॉफी। जेकॾहिं ए जे मथां बार अचे या एपस्ट्रॉफी अचे त चऊं था इहो आहे कम्प्लीमेंट ऑफ अ सेट। ऐं कम्प्लीमेंट तॾहिं ई थींदो आहे जॾहिं हिकु पाण वटि यूनिवर्सल सेट हुजे, ऐं यूनिवर्सल सेट में ज़ाहिरी आहे मेंबर्स ॿिए सेट खां वधीक हूंदा। ॿिए सेट खां जेकॾहिं मेंबर्स वधीक था अचनि, यूनिवर्सल सेट में जेकॾहिं मेंबर्स वधीक आहिनि ए खां, पोइ चवंदा त ए मां बी खे कबो आहे सबट्रैक्ट, यानी ए मां बी, यूनिवर्सल सेट मां ए खे कबो माइनस, ऐं जेकॾहिं जेके एलिमेंट्स बचनि था उहे अची लिखंदासीं दैट इज़ ए कम्प्लीमेंट। मिसाल यूनिवर्सल सेट आहे पाण वटि 1 2 3 4 5 2 10, ए सेट आहे 1
3 5 7 ऐं 9। ठीक है। हाँ चवंदा त ए जी कॉम्प्लीमेंट मालूम करनी है, या हीअं लिखां खणी ए जे मथां सी, इन जो भी मतलब है ए जी कॉम्प्लीमेंट। ए कॉम्प्लीमेंट असांखे मालूम करनी है। चवंदा त ए कॉम्प्लीमेंट तॾहिं मालूम थींदी जॾहिं हिकु त यूनिवर्सल सेट मिलियल हुजे, ऐं जंहिंजी कॉम्प्लीमेंट मालूम करणी आहे तव्हांखे उहो बि सेट मिलियल हुजे, त पोइ उन सेट खे जंहिंजी मालूम करणी आहे यूनिवर्सल सेट मां जेकॾहिं माइनस कंदासीं, काट कंदासीं या सब्ट्रैक्ट कंदासीं त पाण खे ए जी कॉम्प्लीमेंट मिली वेंदी। हाणे ए जी कॉम्प्लीमेंट थींदी आहे यूनिवर्सल सेट माइनस ए, दैट वुड बी यूनिवर्सल सेट जा मेंबर्स लिखोसि 1 2 3 4 5 6 7 8 9 ऐं 10, माइनस सां कयूंसि ए जा सेट, ए सेट जा मेंबर ए सेट में आहिनि पाण वटि 1 3 5 7 ऐं 9। हाणे ॾिसो हिकु जहिड़ियूं पाण वटि जेके जेके अचनि थियूं उहे पहिरियां कटियोसि। हिन में हिकु आहे, हिन में बि आहे, हिन में 3 आहिनि, 3 5 7 9। बाक़ी जेके डिफरेंस बचनि था, बाक़ी जेके मुख़्तलिफ़ एलिमेंट आहिनि यूनिवर्सल सेट में बचनि था, जेके हूंदा ए जो कॉम्प्लीमेंट, उहे थींदा 2 4 6 8 ऐं 10। इहो आहे ए जो कॉम्प्लीमेंट।